प्रोग्राम टाइमलाइन सां गॾु आहियां असद मुमताज़। मोहलत ख़त्म, गैर क़ानूनी तौर ते परॾेही तरसियलनि ख़िलाफ़ क्रेकडाउन शुरू थी वियो आहे। कराची, पिशावर, इस्लामाबाद, कोयटा, चमन, रावलपिंडी में केतिरा ई गैर क़ानूनी तौर ते तरसियल परॾेही गिरफ़्तार थिया आहिनि। न रुगो गिरफ़्तार थिया आहिनि बल्कि कैंपनि में पिणु मुंतक़िल थिया आहिनि। हिन वक़्त ताईं तुर्खम बॉर्डर खां 1,40,000 अफ़गानी पंहिंजे मुल्क रवाना थी विया आहिनि। ऐं ॿिए पासे असां ॾिसूं था पिया त इन अमल ख़िलाफ़ पीपल्स पार्टी जे सेनेटर ऐं क़ौमी असेंबली पीपल्स पार्टी सेनेटर ऐं क़ौमी असेंबली जे अॻूणे मेंबर मोहसिन दावड़ सुप्रीम कोर्ट में चैलेंज पिणु कयो आहे। और जेके प्रोग्राम जे हिन हिसे में असां इन ते ई ॻाल्हाईंदासीं त हीउ जेको अमल आहे इहो मुस्तक़िल कीअं थी थो सघे, स्टेट जी रियासत जी स्टेट जी कहिड़ी हुजणु घुरिजे, पिणु सूबनि जी स्टेट जी कहिड़ी हुजणु घुरिजे। इन खां बि वधीक त हिन वक़्तु निगरान हुकूमत खे ज़रूरत छो पई एॾे वॾे क़दम खणण जी। ऐं हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे ब्रिगेडियर रिटायर्ड साद नज़ीर साहब, पाण मुल्क जा नामवर दिफ़ाई तज जे निगार आहिनि ऐं ख़ासि करे अफ़गान अमूर ते तमामु मुमताज़ नज़र अथनि। उन सां गॾोगॾु असांखे जॉइन कंदो मुल्क जो मुमताज़ क़ानूनदान तज जे निगार ऐं कॉलमिस्ट जनाब शुआब ओस्तो साहब, ऐं असांखे जॉइन कंदो इनाम भट्टी साहब पिणु। ब्रिगेडियर साहब, आपसे प्रोग्राम का आगाज़ करते हैं। आज क्रैकडाउन शुरू हो चुका है, हुकूमत ने 1 माह की मोहलत दी थी, वो मोहलत तो अब मुकम्मल हो चुकी है। कैसे देख रहे हैं? और फिर इसी अगर सवाल से आज के प्रोग्राम का आगाज़ करें कि निगरान हुकूमत को ही भला क्यों इसकी ज़रूरत पड़ी, पॉलिटिकल हुकूमतों ने ये कदम क्यों नहीं उठाया? जी बहुत शुक्रिया। जिस तरह आपको पता है कि पॉलिटिकल गवर्नमेंट के अपने स्टेक्स होते हैं जी, और स्टेक्स अवाम में होते हैं, और अवाम में ये है कि फिर कुछ पार्टियां हैं जो कि कोलिशन में उनके साथ होती है। जिस तरह नेशनलिस्टिक पार्टीज हैं तो वो अफगान रिफ्यूजीज के या अफगान जो गैर कानूनी यहाँ पर रहते हैं उसके बारे में वो सेंसिटिव है और वो हुकूमत का साथ या उस पार्टी का फिर साथ नहीं देते। एक तो ये है। दूसरा, पॉलिटिक्स में हमेशा एक डिवीजन तो होता है। तीसरी बात ये आ जाती है कि ये कोई आज का कज़िया नहीं है, ये तो बहुत पुराना है, तकरीबन 40 साल हो गए बल्कि उससे ज्यादा। और इस दौरान मुख्तलिफ पॉलिटिकल गवर्नमेंट्स भी आई थी और उन्होंने भी मुख्तलिफ किस्म की पॉलिसियां, लेकिन कोई ठोस जो राय अमल है वो सामने नहीं आया। ख्वाह वो पीपल्स पार्टी की हुकूमत थी, ख्वाह वो मुस्लिम लीग नून की थी या PTI की थी, और उसके बावजूद कुछ रिलीजियस पार्टीज भी इसमें शाबी कोलिशन में शामिल रहे हैं। लेकिन जो अफगान स्पेशली जो अमारत इस्लामी वहां पर वजूद में आया है वो तकरीबन 2 साल से ज्यादा हो गए, लेकिन उसके बावजूद किसी भी हुकूमत में वहां पर वो अशरफ गनी की थी, करज़ई की थी, या पहले तालिबान की थी, या अब अमारत इस्लामी है, वहां पर उन्होंने अपने इन बाशिंदों के लिए कोई फुल पिक्चर क्रिएट नहीं किया है, कोई कंडीसिव एनवायरनमेंट उनके लिए कि इनको वापस बुला ले, बल्कि इनमें मुसलसल इजाफा होता जा रहा है। वो अमेरिका बाहर जा रहा हो तो फिर पाकिस्तान में 7 लाख आ गए, उससे पहले सोवियत यूनियन आया था तो कोई 3 मिलियन आए थे, उसके बाद फिर जो जंग हुई तो फिर इतने आ गए। तो वो मेरे ख्याल में हमारे मुल्क की जो मईशत का मसला है, दूसरी तरफ पर जो डॉलर्स का रेट है उसको जिस तरीके से मैनिपुलेट किया जाता है या स्मगलिंग होती है, तीसरी बात जो चीजें यहाँ से जाती है फिर स्मगल होकर आती है, और सबसे बड़ी बात यह है कि लॉ एंड ऑर्डर का जो मसला है जी सर, और स्पेशली जब कहा जाता है कि 24 हमलों में से 14 में अफगान नेशनल थे, तो मेरे ख्याल में कि ये दोनों मुल्कों को इस पर ताउन करना चाहिए और इसको पॉइंट स्कोरिंग के लिए या एक नेशनलिस्टिक तरफ से इसको नहीं देखना चाहिए, बल्कि ये एक उनके सिटीजन्स हैं, उनको चाहिए कि इनको फैसिलिटेट करे, उनके लिए वहां पर मराकज़ बना दे और कोई इंटरनेशनल एजेंसीज भी हेल्प करे ताकि ये सेटल रहे, क्योंकि तीसरी जनरेशन उनकी जा रही। तो किसी दिन तो ये फैसला होना था, और जब फैसला हो गया तो मेरे ख्याल में इल्लीगल के बारे में तो लोग मिक्स कर देते हैं इसको मुहाजिरीन के साथ या उन लोगों के साथ जो यहाँ पर तालीम या सेहत के मामले में आए हुए हैं, नहीं, बल्कि सिर्फ ये इल्लीगल के बारे में है। और इल्लीगल कोई भी मुल्क उसको बर्दाश्त नहीं करता, बल्कि हम अगर अफगानिस्तान चले जाएं तो हमें भी वो बगैर पासपोर्ट के, बगैर वीजा के नहीं छोड़ेंगे। तो जाहिर है। और तीसरी बात ये है कि वहां पर भी हमारे कुछ लोग हैं जो कि रह रहे हैं, लेकिन वो बंदूक के जोर से या जिस तरीके से
तकरीब कारी हो रही है, दहशतगर्दी अच्छा हो सद रही है, नज़ीर साहब, और तो उस पर भी मेरे ख्याल में जी अगर कुछ ताउन हो जाए। जी सर, सद नज़ीर साहब कतई कलामी माफ़, जी आप ये समझ रहे हैं कि ये जो अभी हुकूमत ने एक बहुत बड़ा कदम उठाया है, इसका सिर्फ वाहिद सबब जो यहाँ पे माशी क्राइसिस हैं वो है, या कोई और भी मामलात हैं, पसे पर्दा कुछ और चीज़ें भी हैं? जी, ये मल्टीपल है। मैंने जिस तरह बताया कि एक तो स्पेशली जो हमारे सिक्योरिटी इदारे और उन पर जिस तरीके से हमले हुए, फिर ये जो चतराल में तकरीबन 250 के लगभग लोग आए थे वहां से टीटीपी के, या इसके अलावा दाइश हैं, या इसके अलावा जो हमारा स्पेशली जो 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 डिफरेंट लाइन है जी जो सर। कि एक सरहद है, उसके बारे में भी वो कहते हैं कि नहीं ये हमारा हक है, बल्कि पाकिस्तान में रहना ये हमारा दूसरा घर है। वो घर है, लेकिन उस घर में आप 40 साल रहे, आपको वेलकम किया गया, आपको हर किस्म की सहूलियात दी गई, आपने अपना ट्रेड, अपना कारोबार, यहाँ तक तालीम, यहाँ पर सेहत, यहाँ पर हर किस्म के, मतलब ये बिल्कुल वो अंसार जैसा जी सुलूक सर। हुआ मुहाजिरीन के साथ। लेकिन मेरे ख्याल में कि इसमें जो इजाफा होता जा रहा है, तो ये अब एक बोझ बनता जा रहा है, एक इक्तिसाद के लिहाज से, दूसरा सिक्योरिटी के लिहाज से, जी तीसरा सोशल फैब्रिक को डिस्टर्ब करने, चौथा एक हाइब्रिड वार का भी एक एलिमेंट इसमें शामिल है कि वो हमेशा पाकिस्तान के खिलाफ प्रोपेगेंडा का हिस्सा होते हैं। फिर ये है कि इनमें फिर इंडिया भी इस चीज को इस्तेमाल कर रहा है, कुछ हमारे नेशनलिस्ट फोर्सेस भी, जिस तरीके से आपने दवड़ का बात की, या मजूर पश्तीन है, या बाकी है, तो वो भी लोग, तो बहुत सारे फैक्टर्स हैं। और मेरे ख्याल में कि अब हमारे जो अस्पताल है, या हमारे जो कॉलेज स्कूल्स हैं, एजुकेशन सिस्टम है, या बाकी जो हमारी राहदारियां हैं, उन पर तो एक बोझ है। लेकिन मेरे ख्याल में अगर बेहतर बॉर्डर मैनेजमेंट मैकेनिज्म हो और दोनों के इश्तिराक से एक लाहे अमल दोनों मुल्कों के बन जाए, और एक दूसरे के मफादात को, एक दूसरे के तहफ़्फ़ुज़ात का अगर ख्याल रखा जाए, तो ये इतना बड़ा मसला नहीं है जिस तरीके से इसको हवा दी जा रही है। और फिर मेरे ख्याल में कि आज एक खबर है कि उन पर एक हमला भी होना था जो पाकिस्तान पर, फिर वो उसके मतलब है कि पाकिस्तान को एक किस्म का मोरद इल्जाम ठहराना था, और फिर इससे एक बड़ा मसला खड़ा करना था। तो ये सारी चीजें इसमें शामिल है। और फिर हमारे स्पेशली जो बलोचिस्तान में भी वहां पर जो लाइन ऑर्डर सिचुएशन है, तो उसमें कुछ ऐसे हालात है। फिर आपने चमन में भी देखा जो वहां पर सिटिंग हुआ 30-40 हजार लोगों का, वो तो डिफरेंट इक़्तिसाद के लिहाज से था। लेकिन ये बहुत सारे फैक्टर्स हैं कि इसको अब मैनेज करना चाहिए। तो ब्रिगेडियर साहब समझ रहे हैं, क्योंकि आपने बड़ा डिटेल में बात की है कि क्या क्या फैक्ट्स यहाँ पे असबाब थे, आप समझ रहे हैं कि ये जो कदम हुकूमत ने उठाया और स्पेशली रियासत ने उठाया, उससे अब जो अमन मुतासर होने के अंदेशे हैं, क्या एक मरतबा फिर यहाँ पे दहशत गर्दी के चांसेस हैं? मेरे ख्याल में कि जहाँ तक इस बात का ताल्लुक है, तो अब अफगान हुकूमत ने भी जो अमारत इस्लामी है, उन्होंने रियलाइज किया हुआ है कि पाकिस्तान के साथ ताल्लुकात को कायम रखना, क्योंकि बहुत सारे स्टेक्स हैं उनके पाकिस्तान में, स्पेशली ट्रेड के लिहाज से, सेहत के लिहाज से, एजुकेशन के लिहाज से। फिर पाकिस्तान ने बहुत ज़्यादा फैसिलिटेशन भी की है, और फिर एक लैंड लॉक कंट्री है, और पाकिस्तान उनके लिए इंगेजमेंट का रास्ता भी ढूंढता है, बल्कि यहाँ तक कि रिकॉग्निशन के तौर पर भी पाकिस्तान कोशिश कर रहा है। तो दोनों मुल्क ये अफोर्ड नहीं कर सकते कि एक दूसरे के साथ मुखासिमत रखे और झगड़े में रहे और हालात खराब रहो। तो अब मेरे ख्याल में कि कुछ कदम उन्होंने लगा दिए, 2-3 मैयर जो दिए गए। एक तो उनके कौंसल जनरल ने कहा है कि ये पाकिस्तान का अंदरूनी मामला है कि गैर मुल्की इल्लीगल जो है उनको रिपेट्रिएट करे। दूसरी बात ये है कि उन्होंने फतवा दिया है कि पाकिस्तान के खिलाफ जो लड़ रहे हैं वो जंग है, वो जिहाद नहीं है, और हम उनके साथ नहीं है। और तीसरी बात उन्होंने ये भी कही है कि अपने अफगानिस्तान में उन्होंने कहा है कि कोई भी ग्रोह जो है वो असला लेकर नहीं चल सकता या यहाँ पर नहीं रह सकता। तो ये कुछ इक़दाम मेरे ख्याल में पॉजिटिव भी आ रहे हैं, लेकिन ये है कि ताउन जारी रहे तो तब ये बेहतर हो सकते हैं, अदरवाइज फिर गेम स्पॉइलर भी बहुत ज्यादा है।
اچھا بریگیڈ صاحب، آپ کو لگتا ہے کیونکہ اب یہاں سے تو انخلا شروع ہو چکا ہے اور کیمپوں میں اور گرفتاریاں بھی شروع ہو چکی ہیں اور ریاست نے آج سے اپنا ایکشن بھی ہمیں نظر آ رہا ہے، کیا وہاں سے بھی جو پاکستانی گئے ہیں اور وہاں پہ کئی عرصوں سے کیا وہاں سے بھی یہ امکان ہے کہ افغانستان بھی جو پاکستانی وہاں پہ غیر قانونی طور پہ رہ چکے ہیں ان کو یہاں پہ بھیجے، واپس کرے؟ میرے خیال میں کہ سب سے زیادہ تو وہ لوگ ہیں جو پاکستان سے گئے ہوئے ہیں اور پھر ان کے فیملیز، ان کے بچے، کچھ ان کے رشتہ دار اسپیشلی جو ٹی ٹی پی یا جو احرار ہے یا اس کے علاوہ داعش ان میں بھی ہے. جی تو اگر ان کو وہ جو سافٹ ایلیمنٹ ہے یا جنہوں نے دہشت گردی پر یقین نہیں رکھتے یا ان کے جو بچے ہیں یا ان کے جو فیملیز ہیں تو ان کو واپس کر سکتے ہیں. اور دوسری بات یہ ہے کہ جو ہارڈ کور ہیں ان کو بھی ریفیوجیز کا یا کوئی درجہ دے سکتے ہیں وہاں پر بھی. اور باقی جو کاروبار والے ہیں تو کاروبار کے لیے تو ادھر بھی ویزا لگتا ہے ادھر بھی ویزا لگتا ہے، وہ لیگل ڈاکومنٹ کے ساتھ ہوتے ہیں. باقی جہاں تک ان لوگوں کا تعلق ہے جو افغان سرحد کے قریب رہتے ہیں، اسپیشلی جو چمن وغیرہ ہے یا اس کے علاوہ ہمارا ٹرائبل بیلٹ جو ہے، تو وہاں پر ایزمنٹ رائٹس دینے چاہیے. اور وہ ایزمنٹ رائٹس دونوں ملکوں کے تعاون سے میرے خیال میں اس کے لیے کوئی طریقہ کار اور کوئی لائحہ عمل تو ہو سکتا ہے. البتہ افغانستان میں اتنے زیادہ پاکستانیز نہیں ہے جتنے کہ پاکستان میں افغانیز ہے، جو کہ کچھ لیگل ہے کچھ انلیگل ہے، کچھ کے ویزے ایکسپائر ہو چکے ہیں، کچھ یورپ ممالک کو جانا چاہتے ہیں اور کچھ UNHCR کے تحت ہیں. تو میرے خیال میں یہ کیٹیگرائزیشن کے لحاظ سے اگر اس کو دیکھا جائے تو پہلے یہ انلیگل کو نمٹا جائے اور اس کے لیے جو پاکستان نے ہولڈنگ سینٹر بنا دیے ہیں تو وہاں پر بھی ان کے لیے اگر سینٹر بنائے جائیں تو میرے خیال میں بہتر ہوگا. اور کہتے ہیں کہ اس پر کوئی 2 ارب روپے خرچ ہوں گے. تو ظاہر ہے کہ ایک مسئلہ تو ہے لیکن مسئلے کا حل ڈھونڈنا ہے، مسئلے کے گرد گھومنا نہیں ہے اور اس کو اس حد تک نہیں لے جانا ہے کہ تعلقات خراب. جی بریگیڈ صاحب، بالکل لاسٹ میں یہ بتائیے گا کہ آپ کو لگتا ہے کہ یہ عمل جو ہے مستقل بنیادوں پہ ہوگا اور اس کو حل کرنے کے بغیر ریاست جو ہے وہ چھوڑے گی نہیں؟ آپ کو لگتا ہے کہ یہ وقتی طور پہ اب بھی آپ سمجھتے ہیں کہ یہ وقتی طور پہ ہے اور ٹیمپریری ہے؟ دیکھ لو تقریباً 1,30,000 تو چلے گئے ہیں. جی اس کے علاوہ ان کے کانوائے روز جا رہی ہے اور کہ جب ابھی یہ پکڑ دکڑ شروع ہوگی پھر ظاہر چھاپے بھی ہدایات دینی چاہیے کہ زیادہ پولیس کے ایکسیسز نہ ہو، ان سے کوئی مال نہ چھینا جائے، ان کے جو چیزیں ڈسپوز کرتے ہیں وہ مناسب داموں پر ہو. پھر ان کو ہم نے 40 سال مہمان کے طور پر رکھا ہے، ان کے ساتھ سب کچھ شیئر کیا ہے. تو یہ 40 دن میں میرے خیال میں کہ ہمارے یہ تعلقات وہ ہمارے سفیر ہیں اور سفیروں کو پھر میرے خیال میں بہتر طریقے سے ڈیل کر کے بھیجنا چاہیے. ایسا نہ ہو کہ اس سے تلخ یادیں لے کر جائے. اور اسپیشلی دکھتے بھی آدمی کا دل، کیونکہ جب وہ اسکول کے بچے یہاں پر پڑھ رہے ہیں، وہ جا رہے ہیں اپنے دوستوں کو چھوڑ کر، پھر وہاں پر انہوں نے نئے طریقے سے بسنا ہے. بہت ساروں نے تو اپنا علاقہ دیکھا بھی نہیں ہے، نئی دوستیاں، نئی رشتہ داریاں، نئی جگہ، نئی آبادکاری. یہ ایک مسائل تو ہیں. اب ان مسائل کو میرے خیال میں کہ جو امارت اسلامی ہے وہ بھی ان کے لیے کچھ ہیلپ کرے اور اس کے لیے ایک طریقہ کار بنا لے اور پاکستان کے ساتھ بھی ہمکاری کریں تاکہ پھر دونوں ملک اس کو اس طریقے سے آگے بڑھائے کہ تلخی اور ترشی اور تضادات اور مخالفت نہ ہو. ورنہ پھر دشمن اس کو کیش کر لے گا، خواہ وہ ٹی ٹی پی ہے، خواہ وہ داعش ہے، خواہ وہ انڈیا ہے، خواہ کوئی اور ہے. ہاں، انسانی حقوق کا تقاضا الگ بات ہے، اس کا تو ہر جگہ خیال رکھنا چاہیے، لیکن وہ ممالک جو انسانی حقوق کی بات کرتے ہیں وہ آپ دیکھ لو کہ فلسطین میں کیا ہو رہا ہے. بہت 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 شکریہ، بہت شکریہ بریگیڈیئر اسد نذیر صاحب نے بڑا تفصیلی طور پہ اس عمل میں اور پھر جو ہسٹوریکل سائٹس رہی ہیں پاکستان اور افغانستان کے حوالے سے اس پہ آپ نے اپنا تجزیہ لیا. پروگرام دیکھتے ہوئے تھا پیا یہ اساں کے جوائن کیا ہوا ہے ملک ممتاز تجزیہ نگار جناب پروفیسر انعام بھٹی صاحب. انعام بھٹی صاحب، پروگرام میں خوش آمدید سر.
महिरबानी इनाम साहब, हाणे हिकु तरफ़ मोहलत ख़तम थी ऐं असांखे राति ई एक्शन थींदे नज़र बि आयो आहे। पहिरियां कोई इहो त इहो सिर्फ़ु बयाननि जी हद ताईं आहे, इहो सिर्फ़ु प्रेस कॉन्फ्रेंस जी हद ताईं, पर अॼु असांखे कंहिं हद ताईं इहो नज़र बि आयो आहे। कराची में होर्डिंग कैंप्स क़ाइमु थी वियूं आहिनि, कुझु गिरफ़्तारियूं थियूं आहिनि, कराची में घटि गिरफ़्तारियूं थियूं आहिनि, पर पेशावर में घणियूं गिरफ़्तारियूं थियूं आहिनि, इस्लामाबाद में चङियूं गिरफ़्तारियूं थियूं आहिनि, ऐं 1,40,000 अफ़गानी जेके गैर क़ानूनी तौर ते हुआ उहे हिन वक़्तु बॉर्डर जे हुन पासे हली विया आहिनि। अवां कीअं पिया ॾिसो तमामु तर मामले खे? ऐं ॿी हिकु साइड आहे त अॼु सेनेटर फ़रहतुल्ला बाबर, मोहसिन दावड़ सुप्रीम कोर्ट में बि हिन मामले खे चैलेंज कयो आहे, त हीउ मामलो मूंखे काॾां वेंदे नज़र पियो अचे? महिरबानी असद, पहिरीं ॻाल्हि त मुंहिंजे ख़्याल में मौजूदा हुकूमत जेको ही क़दम खयो आहे उनखे साराइणु घुरिजे। उन ते अमल दरामद थियणु शुरू थी वियो आहे, पर हाणे केतिरी देरि ताईं हले थो। ख़ुदि पाकिस्तान जे इन सरकारी अंगनि अखरनि मुताबिक़ त अनडॉक्यूमेंटेड अफ़गान जेको पाकिस्तान में रहे थो, यानी उहो अफ़गानी जंहिंजी का बि न UNHCR जी रजिस्ट्रेशन मुताबिक़ रिफ्यूजी तौर ते आहे, न ई ऑफिशियली वीज़ा वठी करे पाकिस्तान जे सरहदुनि में अंदरि दाख़िल थियल आहे, बल्कि उहो ईअं ई अनडॉक्यूमेंटेड मां मुराद इहा हूंदी आहे जेको सरहद क्रॉस करे मुल्क जे अंदरि बग़ैर कंहिं कानूनी तौर तरीक़े जे रहे थो। उन्हनि जो तादाद 17 लख आहे ऐं 17 लख उहो जेको रहे थो चइनी सूबनि जे अंदरि, ऐं ख़ुदि नरगो ही 4 सूबा, पर कश्मीर, आज़ाद कश्मीर जेको आहे उते बि उनजो चङो ख़ासो जेको आहे सो तादाद रहे थो। ऐं असां सभई जेके पश्तो ॻाल्हाईंदड़ जेके बि हुजनि था उन्हनि खे सम्झूं था त कोई सभु हितां जे असांजे KPK जा आहिनि या बलोचिस्तान जा आहिनि, त सरकार वटि उनजी डिटेल्ड ऐं उनजा सॼा अंग अखर हूंदा। ऐं जॾहिं वरी इन तरह सां जॾहिं वापसी जे लाइ हुननि लच खई आहे त तॾहिं उन्हनि खे अंदाज़ो थींदो त इहे केतिरा माण्हू आहिनि जेके हिते असांजे मुल्क जे वसीलनि ते सभिनी शयुनि ते हिकिड़ो पंहिंजो गुज़र सफ़र नरगो कनि था। पर मौजूदा वक़्त में जॾहिं अफ़गानिस्तान जे अंदरि हालतूं बहितर थियूं आहिनि त पाकिस्तान मां रोज़ानो तक़रीबन $5 लख खां मथे जी जेका आहे सम्झो त ईअं जेका बग़ैर ऑफिशियल ट्रांज़ेक्शन जे पैसनि जी इनाम साहब, ब्लूमबर्ग न्यूज़ एजेंसी आहे, उन हिकिड़ी ख़बर ॾिनी आहे त पाकिस्तान में मिसाल हींअर त कंहिं हद ताईं सख़्ती कई वई आहे, सख़्ती खां अॻु में 5 मिलियन यानी 50 लख जेके अमेरिकी डॉलर्स आहे, 50 लख अमेरिकी डॉलर्स उहे हितां मुंतक़िल पिया थियनि होॾे अफ़गानिस्तान में। उहा हुई अॻु जी, मतिलबु हींअर जी बि जेका पोज़ीशन आहे त इन सख़्ती खां पोइ बि एतिरा डॉलर्स जेके मुंतक़िल थींदा रहनि था सिर्फ़ु उन बॉर्डर एरिया ते ई, जेके हुंडी जे वसीले सभु कुझु जेको थिए थो। त माना इन मां मुराद इहा थी त हिते जेको माण्हू उहो अफ़गानी रहे थो उहो हितां उहो पैसा मुंतक़िल करे थो, सो बि डॉलर जी शिकिल में। ॿी जेका आम शइ आहे उहा इहा आहे त मौजूदा वक़्त में अफ़गानिस्तान तव्हांखे हाणे पीसफुल नज़र ईंदो, का बि उते धुर कोन्हे जेका वेड़ कंदी हुजे। माज़ी में जॾहिं सोवियत यूनियन जो उते जेको आहे सो हुयो असर रसूख़ ऐं नजीब गवर्नमेंट हुई, त उन वक़्त में त खणी इहो जवाज़ मौजूदु हुयो त उते हिकिड़ी जेका आहे सा ॿाहिरीं हुकूमत जंहिंखे माण्हू क़बूल नथा कनि उनजे करे हू मुल्क बदर थिया आहिनि। पर उन खां पोइ वरी जॾहिं थी तालिबान पहिरीं हुकूमत या पोइ वरी उन खां पोइ मुजाहिदीन जी या वरी हाणे इमारात इस्लामी जेका तालिबान जी आहे वरी बि उहा, त माज़ी वारे में त वरी बि ईअं हुयो त के ग्रुप्स पाण में गिरोह विढ़ंदा पे रहिया, तंहिंजे करे जेको आहे सो वरी बि चई पे सघियासूं त अफ़गानिस्तान में अमन अमान जी सूरत हाल बहितर कोन्हे। हाणे जी मौजूदा अॼु जी सूरत हाल इहा आहे त अफ़गानिस्तान में न रुगो अमन अमान आहे, पर उते त जेका एक्टिविटी आहे डेवलपमेंट जी उहा बि तेज़ी सां थिए पई। उते वॾा वॾा कैनाल पिया खोटजनि, उते वॾा डैम पिया ठहनि, उते इनाम साहब अगर इजाज़त हुजे त थोरो इख़्तिलाफ़ कजे अवां सां। जी जी हाँ, अमन अमान थी सके तो इज़हार जी आज़ादी त ॾाढी बदतर सूरत हाल आहे अफ़गानिस्तान में। अवां ॾिसो पिया त जंहिं तरीक़े सां उते इंसानी ह्यूमन राइट्स जी वायलेशन पई थिए, औरतुनि जी तालीम, औरतुनि जे कमकार, इवन म्यूज़िक जा जेके क्लासिस उहे बंदि, म्यूज़िक ॼण त हुते केतिरा ई फनकार उहे हिते पनाह वठी वेठा आहिनि। जेकॾहिं हिते रहंदड़ अफ़गानी सभु जेके बि आहिनि उहे एतिरा ई लिबरल आहिनि जेके अफ़गानिस्तान जे मौजूदा निज़ाम खां सम्झो त उनजी नफ़ी कनि था या उनजे ख़िलाफ़ आहिनि, त पोइ वरी हिते उहो नज़र अचे हा त उन्हनि जी रहणी करणी उन्हनि खां मुख़्तलिफ़ आहे या उन्हनि जहिड़ी आहे। त मौजूदा वक़्त में तव्हां सिर्फ़ु कराची जे ई इन्हनि अफ़गान इलाइक़नि में वञी ॾिसो
त तव्हांखे ओड़ी उन्हनि जी रहणी करणी लॻंदी जेका मौजूदा अफ़गानिस्तान जे अंदरि आहे। त आउं ईअं नथो चवां त को उते ॿियूं के सख़्तियूं न हूंदियूं, ज़ाहिर आहे उते जो क़ाइदो कानून जेको हूंदो उन क़बूल करणो पवंदो, पर इन बुनियाद ते जेकॾहिं ईअं हुजे त पोइ हिते को क्लब्स बार्स या एॾी का लिबरल सोसाइटी कोन्हे जंहिंसां अफ़गानी को उते जी इस्लामी हुकूमत सां या उन्हनि सां इख़्तिलाफ़ करे हिते वेठा आहिनि। पर तंहिंजे बावजूद बि जेकॾहिं ईअं हुजे बि त जी उनजो बि तरीक़ेकार इहो आहे त पहिरीं पाकिस्तान जे अंदरि जी असां वटि उन्हनि माण्हुनि जे लाइ स्पेस केतिरो थी सघे थो उहो सॼो वसीलनि ते हूंदो आहे। ऐं ॿी जेका अहम शइ आहे उहा इहा आहे त मौजूदा वक़्त में जेको अमन अमान जी सूरत हाल सां गॾोगॾु मुआशी सूरत हाल ऐं हुन सां गॾोगॾु ओलह जो बॉर्डर जेको हींअर पाकिस्तान जे लाइ वधीक जी वीक थींदो पियो वञे ऐं ख़तरे जो सबबु बणिजंदो थो वञे, उन वक़्त में इहे शयूं हींअर पाकिस्तान जे स्ट्रेटेजिक सेटअप में उन्हनि शायदि त सोचे सम्झे कयो आहे त अॻिते जे लाइ सूरत हाल छा हूंदी। तंहिंजे करे आउं सम्झां थो त इहा वापसी जेका आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुआशी या स्मगलिंग या इन जे करे कोन्हे, पर इन जा हिकिड़ा पॉलिटिकल दूर रस जेको आहे सो विजन बि हूंदो हुनजे पुठियां, छाकाणि त हिन खिते में हींअर जेको कुझु थी रहियो आहे उन में अॻिते हली जी करे मूंखे लॻे थो त ठीकु पाकिस्तान जे लाइ ओलह जो बॉर्डर ठीकु जेको आहे इलाही ॾुखियाई जो सबबु बणिजंदो वेंदो। ऐं ठीकु उहो जेको ओलह जो बॉर्डर जॾहिं ॾुखियाई जो सबबु बणिजो वेंदो जी त उन्हनि जी आबादी जेका हिते एतिरे वॾे तादाद में रहियल हुजे त ठीकु उहा कंहिं बि तरह सां मुल्क जे अंदरि अमन अमान जे लाइ ख़तरो साबित थी सघे थी। बिल्कुलु सही पिया चओ। ऐं न रुगो इहे उन अंदाज़ा बिल्कुलु आहिनि। ऐं इनाम साहिबु अवां वटि ॿीहर अचां पियो, असांखे शुआब ओस्तो साहिबु जॉइन कयो आहे, मुल्क जो मुमताज़ तजिया निगार आहे, कॉलमिस्ट आहे ऐं कानूनदान आहे। उन्हनि खां हिन मामले ते कानूनी राय वठूं था पिया त को भला कानून साज़ी थी आहे हिन मामले ते। शुआब साहिबु प्रोग्राम में ख़ुशि आमदीद सर। अच्छा शुआब साहिबु हीअ के ग़ैर कानूनी तौर ते परॾेही तरसियल आहिनि, इन हवाले सां को कानूनी रहनुमाई आहे का कानून साज़ी थी आहे त उनखे स्टेट कीअं ट्रीट कंदी, अगरि उन्हनि खे मुल्क बदर करणो आहे त उनजो कानून छा आहे या उनखे रखंदा त किथे रखंदा? जी शुआब साहब मुझे आवाज़ अवां ते अचे पियो सर? अच्छा शुआब साहब सां असांजो राब्तो मुंतकिल थियो, जीअं असांजो राब्तो ॿीहर बहाल थींदो असां शुआब साहब खां इन मामले ते राय वठंदासीं। अच्छा इनाम साहब अवां ॻाल्हि पे कई त जेको उत्तर जो बॉर्डर आहे ख़ासि करे उहो जेसिताईं हाणे इनसिक्योर थींदो त यकीनन हितां उनजा जेके हिते ख़दशा उहे मौजूदु आहिनि। पर हिकिड़ो ॿियो बि अॼु हिकिड़ी ॿियो अमल बि असांखे थींदे नज़र आयो आहे। हिकु तरफ़ त मिसाल एक्शन नज़र पियो अचे ऐं क्रैक डाउन नज़र पियो अचे, ॿिए पासे इन मामले खे सुप्रीम कोर्ट में बि चैलेंज कयो आहे। अवां कीअं पिया ॾिसो इन मामले खे, अवां कीअं पिया ॾिसो त सुप्रीम कोर्ट में अगरि उते स्टे थो अची वञे त पोइ हीउ मामिलो मिसाल रुकिजी वेंदो ऐं उनजा चांसिस अवांखे नज़र अचनि पिया? ॾिसो असद हर मुल्क पंहिंजे क़ौमी मुफ़ादनि खे तरजीह ॾींदो आहे। ऐं मूंखे त हैरत थी थिए त जेके इहे पार्टियुनि जा इनाम साहब कतई कलाम माफ़ शुआब साहब खां अगरि आउं कमेंट वठी वठां वरी ॿीहर अवां वटि अचां पियो। शुआब साहब सां असांजो राब्तो बहाल थियो आहे। शुआब साहब अवां मूंखे ॿुधो पिया, मुंहिंजो आवाज़ अवां ताईं अचे पियो? हेलो जी जी शुआब साहब मुंहिंजो आवाज़ अवां ताईं अचे पियो, अवां ॿुधो पिया मूंखे? जी जी बिल्कुलु मूंखे अचे थो आवाज़। अच्छा शुआब साहब भला कानून साज़ी थी आहे इन अमल ते त जेके गैर कानूनी परॾेही तरसियल आहिनि उन्हनि खे ट्रीट कीअं कयो वेंदो, पाकिस्तान रियासत उनखे ट्रीट कीअं कंदी? ॾिसो पूरी दुनिया में हिकिड़ो ई कानून हूंदो आहे, इमिग्रेशन जो लॉ हूंदो आहे त या त तव्हां उन रियासत जंहिं रियासत में तव्हां दाख़िल था थियो उन रियासत जो तव्हां वटि वैलिड परमिशन हुजे, जेके वीज़ा चवंदा आहिनि। जी सर। या वरी तव्हांखे जेकॾहिं गवर्नमेंट कंहिं फॉरेन पॉलिसी या कंहिं सिक्योरिटी कंसिडरेशन जे करे अलाउ थी करे को रेवोल्यूशन थो अचे या का उते वॉर थी थिए या का जेको तव्हांजे लाइ तव्हांजे मुल्क लाइ मतिलबु इख़लाक़ी ऐं कानूनी लिहाज़ खां जेकॾहिं सम्झंदा आहियो त इहो ज़रूरी आहे त इन्हनि जी मदद कजे त उन्हनि खे पोइ पॉलिसी जे तहत उन्हनि खे पोइ अलाउ कंदा आहिनि। ऐं पर उन्हनि जे लाइ बि वरी स्पेशल ज़ोन्स हूंदा आहिनि ऐं आमतौर ते उन्हनि खे ईअं खुलेआम इजाज़त न हूंदी आहे त हो ॿियनि शहरनि वांगुरु सभई जेके रिसोर्सिस आहिनि या जेके अपॉर्चुनिटीज़ आहिनि उहे अवेल कनि। मसलन
अमेरिका में भी जॾहिं को इलीगल इमिग्रेट ईंदो आहे त उनखे हिकदमि को जेको आहे सो ॿियनि शहरनि वांगुरु को राइट कोन हूंदो आहे त उनखे जॉब मिले या उनखे प्रोटेक्शन मिले, उनखे बल्कि गिरफ़्तार कंदा आहिनि ऐं उनखां पोइ कुझु वक़्तु ताईं हो जेल में हूंदो आहे, पोइ वकील कंदो आहे, उनखां पोइ जॾहिं हू साबित कंदो आहे त मां असाइलम थो वठां या मुंहिंजो जेको को ग्राउंड आहे, जेको पॉलिटिकल असाइलम जा जेके बि ग्राउंड आहिनि उनमें अॼुकल्ह त काफ़ी आहिनि, उनमें पॉलिटिकल प्रोसिक्यूशन भी आहे, उनमें गे राइट्स भी आहिनि, उनमें काफ़ी शयूं आहिनि जिन जे करे उहे माण्हू अॼुकल्ह पूरी दुनिया में इहो हिकिड़ो असाइलम जो जेको आहे हिकिड़ो ग्राउंड हूंदो आहे। असां वटि जेको बि थियो आहे हिन वक़्त ताईं उहो कंहिं कानून जे तहत कोन थियो आहे, उहो थियो आहे फॉरेन पॉलिसी ऐं सिक्योरिटी जेको हिननि जो पैराडाइम आहे इस्टेब्लिशमेंट जो 1979 खां वठी जेको हिननि जेको आहे सो ठाहियो आहे, जंहिंमें वेस्टर्न बॉर्डर खे हिननि ज़ियाउलक जे ज़माने में लूज़ रखियो आहे, छाकाणि त हे पाण बि उते वेंदा रहिया ऐं हिननि जो उते जेको इहे वॉर्स थींदियूं रहियूं आहिनि, जेके कोवर्ट वॉर्स थींदियूं रहियूं आहिनि, उनमें हिननि जा माण्हू बि वेंदा रहिया उते, उतां हिते ईंदा रहिया, बल्कि पूरे इन दौर में जॾहिं इहा 9/11 खां पोइ जॾहिं ऑपरेशन पे हली त सॼी जेका तव्हांजी शूरा हुई उहा त कोयटा में हुई, मुल्ला उमर समेत उहे कोयटा में रहंदा हुया, सभिनी खे ख़बर हुई। पाकिस्तान पंहिंजो इहा जेका वेस्टर्न बॉर्डर आहे उहा कॾहिं बि उनखे बंदि न कयो आहे, उन्हनि खे हमेशह खोले रखियो आहे। हिकु त हिस्टोरिकली बि ड्यूरन लाइन खे पठान जेको आहे सो एक्सेप्ट न कयो आहे, छाकाणि त उहो तारीख़ी तौर ते पठान इन सॼे इलाइक़े में उन जा सॼा जेका पखेड़ आहे उनमें उन्हनि जी फैमिलियूं, उन्हनि जा मिट माइट हेॾे बि रहनि था होॾे बि रहनि था, इहो 7 सालनि खां वठी ईंदा वेंदा आहिनि, सो हो ड्यूरन लाइन खे मञनि कोन था। पर हिननि उते जेका फेंसिंग कई आहे, बॉर्डर ठाहियो आहे जेको फेंसिंग करे, उनखां पोइ बि तव्हां ॾिसो त उहो को इफेक्टिवली अप्लाए कोन थियो आहे, छाकाणि त हिननि पाण ई जेको आहे सो उनखे लूज़ रखियो हुयो, छो त हिननि खे वञिणो हूंदो आहे होॾे, हे पंहिंजा माण्हू मोकिलींदा आहिनि, ट्रेनिंगूं ॾेई इन्हनि सभिनी खे पंहिंजे मक़सदनि लाइ, पंहिंजे स्ट्रेटेजिक जेको आहे सो जेके हिननि जा गोल्स आहिनि उन्हनि जे लाइ शॉर्ट टर्म ऐं लॉन्ग टर्म जेको आहे सो हे पेनिट्रेशन्स कंदा रहंदा आहिनि। पर हाणे छा आहे त उते सूरताल ॿी थी वई आहे, हाणे उतां जो जेको जेका गवर्नमेंट आहे तालिबान जी, उहा हुननि पंहिंजी इंडिपेंडेंट फॉरेन पॉलिसी हलाइण शुरू कई आहे, उहो इंडिपेंडेंटली चाइना सां तालुकात ठीकु था कनि, इंडिया सां तालुकात ठीकु था कनि, पोइ असां खां बहितर फॉरेन पॉलिसी था हलाइनि, रूस सां बि तालुकात उन्हनि जा सही आहिनि, ईरान सां बि आहिनि, चाइना सां बि आहिनि ऐं इंडिया सां बि आहिनि। त हाणे ज़ाहिर आहे पाकिस्तान खे इहा ॻाल्हि बिल्कुलु नथी वणे, तंहिंजे करे पाकिस्तान थो चए त ठीकु आहे, भला जेकॾहिं हाणे अफ़गानिस्तान असांजी ॻाल्हि ॿुधे कोन थो, पंहिंजी पॉलिसी थो हलाए, प्लस असां वटि TTP खे बि छॾे ॾिनो अथई, त पोइ असां बि जेको आहे सो हाणे पंहिंजी पॉलिसी हलायूं। पर हाणे उन में ज़ाहिर आहे तव्हां 40 लख इहे अफ़गानी जेके आहिनि उहे लॉजिस्टिक्स जो मसइलो आहे, हिकिड़ी बस किराए ते तव्हां जेकॾहिं कंदव त तव्हांखे ₹1 लख लॻंदो, सिर्फ़ु जेको आहे हिकिड़ा 60-70 माण्हू बॉर्डर ताईं पुॼाइण में, त मसइलो इहो आहे त इहो लॉजिस्टिक्स जा ख़र्चा केरु बर्दाश्त कंदो, छो त अर्बन रुपयनि जी गेम आहे। ॿी ॻाल्हि इहा त हिन में 3-4 कैटेगरीज़ आहिनि, हिकिड़ी उहे आहिनि जेके यूनाइटेड नेशंस में रजिस्टर्ड आहिनि, हिकिड़ा उहे आहिनि जेके हिननि खे जिन रहायो आहे पाण, ख़ासि तौर ते पिशावर में मुख़्तलिफ़ जिते हिननि जी मर्ज़ी सां रहिया पिया आहिनि। टी कैटेगरी आहे जेका बिल्कुलु आहे गैर कानूनी तौर ते रही पई आहे, जिन वटि का लीगल परमिट कोन्हे। चौथी कैटेगरी उहा आहे जेके एक्चुअली टेररिज्म में इन्वॉल्व आहिनि, जेके क्राइम में इन्वॉल्व आहिनि। त हाणे हिननि खे हर कैटेगरीअ लाइ अलॻि अलॻि पॉलिसी ठाहिणी पवंदी, जेका अॼु ताईं न ठाही आहे। हिननि जो सॼो ज़ोर आहे बेसिकली एडमिनिस्ट्रेटिव मेजर्स ते, पुलिस ते, रेंजर्स ते, लॉ एनफोर्समेंट ते, त उहे हिननि खे बोचड़ा आणी जेको आहे ॿधी या त ॿाहिरि मोकिलींदी या वरी हिननि खे बंदि करे जेके इंटर्न सेंटर्स ठाहिया आहिनि, कंसंट्रेशन कैंप्स नमूने उते बंदि कंदा। पर हाणे उन में ज़ाहिर आहे ह्यूमन राइट्स जा मसइला थींदा, लखा माण्हुनि खे तव्हां कीअं खाराईंदव, कीअं रहाईंदव, सियारो थो अचे, उन्हनि जे खाइण पीअण जो बंदोबस्तु, उन्हनि जे रहण जो बंदोबस्तु, बीमारियुनि जो बंदोबस्तु प्रोविंशियल गवर्नमेंट जे मथां हिननि हणी छॾियो आहे। प्रोविंशियल गवर्नमेंट किथां करे सघंदो? ये सभु चैलेंजिस शॉप साहब आज पंहिंजी जाइ ते, पर शॉप साहब इहो ॿुधाइजो त हाणे उहो अफ़गानी या उहो बर्मी या उहो बंगाली जेको हिते आयो ऐं इलीगल तौर सां या जीअं असां वटि हिकिड़ो तरीक़ेकार आहे, उन तरीक़ेकार खे अपनाईंदे हितां जो शनाख्ती कार्ड बि हासिलु करे वरितो, डोमिसाइल बि हासिलु करे वरितो, प्रॉपर्टी बि ख़रीद करे वरिती ऐं सरकारी नौकरी बि हासिलु करे वरिती।
हाणे इनखे कीअं साबित कबो त सर ही गैर कानूनी तौर ते आयल आहे? बिल्कुलु साबित करे सघिजे थो। तव्हां जेको आहे सो नादरा जो जेकॾहिं सिर्फ़ु हिकिड़ी जनरेशन पोइते जो तव्हां ट्री कढायो, इहे जेके बि माण्हू जिन इलीगली हिते पंहिंजो वरिता आहिनि, इहे ID कार्ड या पासपोर्ट, हिननि जेको आहे सो पाण खे पाकिस्तानी फैमिलीज़ जो मेंबर ॾेखारियो आहे, जेको तव्हां पकिड़े सघो था। इहा का ॻाल्हि ई कोन्हे, पर मसइलो इहो आहे त इहा हुननि जी प्रायोरिटी कोन्हे। बंगाली बर्मी भली रहिया पिया हुजनि, MQM जी बि प्रायोरिटी कोन्हे, पीपुल्स पार्टी जी बि प्रायोरिटी कोन्हे। पीपुल्स पार्टी वारनि त ऐलान कयो त बंगालियुनि खे असां जेको आहे सो सिंध जी जेको आहे हिननि खे शरीयत मिलणु घुरिजे, ऐं साॻी जेको आहे स्टैंड आहे MQM जी। सो मसइलो इहो आहे त उसूल या कानून या को नज़रियो त आहे कोन। हे हिननि जा ठगनि जा पंहिंजा जेके ذاتی ऐं जेके जमायती ऐं जेके हिननि जा जेके सियासी मुफ़ाद आहिनि, हे उन्हनि जी पूरा इहे लाइ सभु कुझु करण लाइ तयारु आहिनि। हाणे हे जेको अफ़गाननि जो मसइलो थियो आहे, इहो को हिननि थोरी कयो आहे, इहो त एस्टेब्लिशमेंट जी पंहिंजी जेका नई जेका हिन वक़्तु सोच पैदा थी आहे त भई असांखे अफ़गानिस्तान मां हथ कढणा आहिनि, इहो त पंहिंजो मुल्क थो वञे। अफ़गानिस्तान त असांखे पुछे बि कोन थो, त हिननि खे हाणे कंहिं ॻाल्हि सां एग्री करण लाइ तयारु कोन्हे, त अखियूं थो ॾेखारे हिननि खे। बिल्कुलु सही पिया चओ। हाणे हिननि खे त फिल्म ॻिची में पई आहे, इन करे मजबूर आहिनि। शवाब साहब, हाणे इन मामले खे अॼु सुप्रीम कोर्ट में बि चैलेंज कयो वियो आहे। फरतुल्ला बाबर, सेनेटर फरतुल्ला बाबर ऐं मोहसिन दावड़ विया आहिनि हिन मामले में कोर्ट में। अव्हांखे लॻे थो पियो त कोर्ट हिन हवाले सां बि को अहिड़ो फ़ैसिलो ॾेई सघे थी जंहिंमें इहो सॼो मामिलो जेको आहे रुकिजी वेंदो? इन अहिड़ा अंदेशा आहिनि अव्हांखे? ॾिसो, हे बेसिकली पब्लिक पॉलिसी जो मामिलो आहे, हे गवर्नमेंट जो डोमेन आहे। सुप्रीम कोर्ट खे हिन में मुंहिंजो न ख़्यालु आहे त इन में पवणु घुरिजे, छाकाणि त हिन जो को कानून मानून सां वास्तो कोन्हे। हा, इहो थी सघे थो त कुझु अहिड़ा अफ़गानी हुजनि जेके कंहिं ख़ासि कानूनी लीगल कंहिं अम्ब्रेला जे तहत रहंदा हुजनि, मसलन रजिस्टर्ड हुजनि, यूनाइटेड नेशंस जे रेफ्यूजी जेको स्टेटस आहे उन में उन्हनि खे को प्रोटेक्शन मिली हुजे, या जेकॾहिं पाकिस्तान गवर्नमेंट उन्हनि खे पाण जेको अलाउ कयो हुजे त पोइ त ठीकु आहे। बाक़ी जेका लॾो जेको वेठो आहे लखनि जी तइदाद में जेके इलीगल इमिग्रेट्स आहिनि, उन्हनि जो त को कानून में आइन में को उन्हनि जो को राइट ई कोन्हे। हा, उन्हनि जा इंसानी हक़ ज़रूर आहिनि, उन्हनि खे तव्हां ज़लील न कयो, उन्हनि खे तव्हां जेको आहे सो उन्हनि जी जेके उन्हनि जा बुनियादी इंसानी हक़ आहिनि उन्हनि जी पामाली न कयो, ऐं तव्हां उन्हनि खे इज़त सां जेको आहे सो पंहिंजे मुल्क वापसि मोकिलियो, इहो बिल्कुलु आहे। बाक़ी जिते तव्हां जेकॾहिं उन्हनि खे टॉर्चर कंदव, तव्हां उन्हनि जी इज़त नफ़्स खे जेको आहे ह्यूमन राइट्स खे वायलेशन कंदव, त पाकिस्तान जेको आहे सो यूनाइटेड नेशन जे ह्यूमन राइट्स जे चार्टर जो सिग्नेटरी आहे। दुनिया में किथे बि जॾहिं ह्यूमन राइट्स जी वायलेशन थींदी, उहो बि हिकिड़ो ग्राउंड आहे जेको कोर्ट्स ॾाढो स्पेरिंगली उन ते घटि में घटि को प्रोटेक्टिव ऑर्डर करे सघे थी त भई तव्हां बेशक कढो हिननि खे, पर तव्हां हिननि जे जान माल इज़त जो जेको आहे सो ज़रूर जेको आहे सो उहो हिननि जो जेको मामिलो आहे उहो बिल्कुलु हिन दुरुस्त रखो। वॾी महिरबानी शवाब बस्तो साहब, ॾाढो तफ़सीली तौर ते कानूनी नुक़्ते नज़र पेश कयो, ऐं अव्हांखे लॻे थो पियो त हीउ जेको मामिलो आहे उहो अदालत न बल्कि एडमिनिस्ट्रेशन जो मामिलो, ऐं अदालत हिन मामले में को अहिड़ो फ़ैसिलो न ॾींदी जंहिंसां इहो मामिलो रुकिजी वेंदो। इनाम साहब, अव्हां ॿुधो पिया मूंखे? इनाम साहब, मुंहिंजो आवाज़ अव्हां ताईं अचे पियो? जी इनाम साहब, हाणे अव्हां ॻाल्हि पे कई त जेको उत्तर जो बॉर्डर आहे उनजा मामलात, यकीन उनजा ख़दशात, अगरि हुते कुझु अहिड़ो कुझु थिए थो जेको जंहिंमें अमुन मुतासिर थींदो त उनजा ख़दशा हिते मौजूदु आहिनि। अव्हांखे लॻे थो पियो त हिन मामले में बि अमुन मुतासिर थी सघे थो ऐं इन तरह जी कार्रवाई जा इम्कान अव्हांखे ख़दशा आहिनि? बिल्कुलु थी सघनि था। असद हिन में को शक कोन्हे त जेकॾहिं एॾे वॾे तादाद में पाकिस्तान गवर्नमेंट जेको हींअर अहिड़ो पॉलिटिकल ऐं पंहिंजो सम्झो त स्ट्रेटेजिक डिसीजन वरितो आहे, उनजो थी सघे थो त उनखे इन्हनि मामलनि में इहे शयूं थींदियूं, ख़तरा थी सघनि था। पर मुंहिंजे ख़्याल में त पाकिस्तान जी गवर्नमेंट हींअर मौजूदा वक़्त में उन्हनि सभिनी शयुनि खे नज़र में रखी करे ई इहो फ़ैसिलो कयो हूंदो, छाकाणि त इहे सभु शयूं तॾहिं ई कंट्रोल थी सघनि थियूं जॾहिं तव्हां हिते मुल्क जे अंदरि जेके तव्हां वटि हिकिड़ा अनरजिस्टर्ड माण्हू रहियल आहिनि, उन्हनि खे जेतिरे ताईं कंहिं तरीक़े सां या रजिस्टर्ड नथा कयो या उन्हनि खे मुल्क खां ॿाहिरि नथा कढो, या घटि में घटि उन्हनि में हिकिड़ो इहो ख़ौफ़ पैदा थिए त हू आज़ादी सां हिते सभु का अहिड़ी एक्टिविटी नथा करे सघनि जेका
हिन मुल्क जे क़ौम जे माण्हुनि जे मुफ़ादनि जे ख़िलाफ़ हुजे ऐं क़ौमी मुफ़ादनि जे ख़ासि करे ख़िलाफ़ हुजे, तॾहिं उहे सभु शयूं थी सघनि थियूं। हींअर सवेर जेको तव्हां पुछो पिया त ही पार्टियूं जेके सुप्रीम कोर्ट में वयूं आहिनि, जी त मूंखे हैरत सिर्फ़ इहा आहे त उहे सभु जमायतूं जंहिंमें पीपुल्स पार्टी बि आहे, जमायत इस्लामी बि आहे, या होॾां मंसूर मोहसिन दावड़ पश्तीन जी जी जमायत जेका दावड़ मोहसिन दावड़ आहे, जी त इहे सभु जेके आहिनि उन्हनि खे इहो तय करणो पवंदो त पाकिस्तान जा क़ौमी मुफ़ाद, हिते जे माण्हुनि जा क़ौमी इक़्तिसादी मुफ़ाद कहिड़ा आहिनि, ऐं उन जंहिं बुनियाद ते हू उन्हनि खे तहफ़ुज़ ॾियारण जे लाइ सुप्रीम कोर्ट वञी रहिया आहिनि, उन्हनि जा जवाज़ कहिड़ा आहिनि। जेकॾहिं इन बुनियाद ते हू इन्हनि खे रोकणु चाहिनि था त ह्यूमैनिटेरियन ग्राउंड ते या इंसानियत जे बुनियाद ते हू हिते रहनि, त मुंहिंजे ख़्याल में उन खां वधीक अहम शइ इहा आहे त उन्हनि में केतिरा ई अहिड़ा आहिनि जिन जो हिते रहंदे करे बि रविश इहा रहे थी त जॾहिं बि के अहिड़ा मामला थियनि था जिन में क़ौमी मामला साम्हूं अचनि था, त उन्हनि जी सोच मुकमिल तरह ते मुख़ालिफ़ सिमत में हुजे थी, उन्हनि जी राय मुख़ालिफ़ सिमत में हुजे थी। जॾहिं कंहिं बि मुल्क जे अंदरि हिकिड़े पनाहगीर तौरु रहिबो आहे या कंहिं मुल्क जे अंदरि गैर कानूनी तौर ते रहिबो आहे, त जी घटि में घटि उते जे कानून जी रिट जेका आहे उनखे क़बूल कंदे उनजे माथे हथ बिल्कुलु रहणो सही पवंदो आहे। हिते त KPK खां वठी करे उत्तर वज़ीरिस्तान खां वठी करे कराची ताईं जेके बि अफ़गान बस्तियूं आहिनि, जेके बि अफ़गान इलाइक़ा आहिनि, उहे नोगो एरिया बणियल आहिनि। बिल्कुलु उते सही था चङी भली जेका आहे ताक़तवर एजेंसीज़ बि नथियूं वञी सघनि। कराची जे अंदरि तव्हां जेकॾहिं सिर्फ़ु 2-3 हफ़्तनि जी रिपोर्ट वठी वठंदव त केतिरनि इलाइक़नि में जेॾी महिल रेंजर्स ऐं पुलिस वञे थी त उते हू मार खाई वापसि था अचनि। बिल्कुल बिल्कुल त ये उन्हनि ये इलाइक़नि में सूरत जिते हाल हिते आहे। इनाम साहब बिल्कुलु असां वटि आख़िरी मिंट आहे, इहो ॿुधाइजो त सिंध जी सानियावंद जो स्टैंड कहिड़ो हुजणु घुरिजे हिन मामले ते, मुख़्तसरन सर 1 मिंट बचो आहे असां वटि। सिंध जे शऊर खे इन फ़ैसिले सां गॾु बीहणु खपे त वॾे अरसे खां वठी करे गैर कानूनी तौर ते तरसियल न रुॻो अफ़गानी पर बर्मी ऐं बंगाली बि जेके आहिनि, उन समेत ॿाहिरियनि मुल्कनि जा जेके बि माण्हू आहिनि, उन्हनि जी नेकाली जो बंदोबस्तु सुठो अमल आहे। ऐं ख़ासि करे ही अफ़गानी जेको मामिलो आहे, हिन जी त सदाईं हिते सिंध जो माण्हू घुर कंदो रहियो आहे त उहे जेके गैर कानूनी अफ़गानी तरसियल आहिनि उहे हितां वापसि वञनि ऐं हुकूमत सां हुन में असांखे सहकार करणु खपे। ऐं जेके बि पॉलिटिकल जमायतूं या जेके बि गिरोह या जेके बि NGOs इन मामले में सिंध जे इन क़ौमी मुफ़ाद जे ख़िलाफ़ वञनि था ऐं उन्हनि अफ़गाननि जी कहिड़े बि ग्राउंड ते जेकॾहिं मदद करणु चाहिनि था त न उहे न वञनि, त उहे यकीनी तौर ते ग़लति आहिनि। उन्हनि खे इन फ़ैसिले सां गॾु बीहणु खपे। जी असर वॾी महिरबानी इनाम भट्टी साहब, शोआब ओस्तो साहब, ब्रिगेडियर रिटायर्ड साद नज़ीर साहब, ऐं 3 मौज़ूअ में वञी वॾी महिरबानी। नाज़रीन, अॼु खां क्रैकडाउन शुरू थी चुको आहे। गैर कानूनी तौर ते जेके परॾेही हिते तरसियल आहिनि, हाणे ॾिसणो इहो आहे त हीअ को क्रैकडाउन आहे उहो केतिरे हद ताईं हले थो, केतिरे वक़्त ताईं हले थो, ऐं क्या मुस्तक़िल मिज़ाजी में जेका ॻाल्हि इनाम भट्टी साहब कई, हिते बि हिकु फिगर मौजूदु आहे। ऐं ख़ुदि जेके हुकूमत जा फिगर आहिनि त 17 लख खां वधीक गैर कानूनी तौर ते परॾेही हिते तरसियल आहिनि, उहे 17 लख ई हितां रवानो थींदा या उन्हनि मां को ॿियो ऑप्शन तौरु इस्तेमालु करे उन्हनि खे हिते तरसाइण जो बि को प्लान कयो वेंदो। इहो तव्हां वक़्तु ॿुधाईंदो, हिते प्रोग्राम जो वक़्तु पे ॼाणी थो पइजे। असद मुमताज़ खे ॾींदा इजाज़त, सदाईं गॾु।